नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट ठठे जे मज़हब तब्दील करायल नारी पायल देवी नूर फातिमा खे तहफ़ुज़ फ़राहम करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में हिंदू मज़हब छॾींदड़ पायल देवी जी तहफ़ुज़ फ़राहम करण जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ठठे सां वास्तो रखंदड़ पायल देवी नूर फातिमा मौक़ुफ़ इख़्तियार कयो आहे त 29 जून ते पंहिंजी मर्ज़ी सां मुसलमान थी कामरान अली सां पसंदि जो पढ़नो कयो। मज़हब मटाइण खां पोइ घर भाती ऐं मिट माइट दुश्मन बणिजी विया आहिनि। हिननि खां मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हाई कोर्ट प्रोसिक्यूटर जनरल सिंध खे नारी जो बयान कलम बंदि करण ऐं SSP ठठे के जोड़े जी तहफ़ुज़ जी फ़राहमी जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत वधीक ॿुधणी 6 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। इन मौक़े ते नूर फातिमा जो चवणु हो त इस्लामिक नालो नूर फातिमा आहे ऐं मुंहिंजो पुराणो नालो पायल देवी हो। मूं पंहिंजे हिंदू मज़हब सां मुतफ़िक़ न आहियां, जंहिं वजह सां मूं इस्लाम क़बूल कयो आहे पंहिंजी रज़ामंदी सां, पंहिंजी ख़ुशी सां। मूंखे कंहिं क़िस्म जो दबाव कोन्हे, ना ई मूंखे कंहिं वरगलायो आहे, ना ई कंहिं अगवा कयो आहे, ना ई कंहिं तशद्दुद कयो आहे। मूं इस्लामिक मुताबिक़ कामरान सूरो सां हक़ निकाह कयो आहे पंहिंजी रज़ामंदी सां। मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे ऐं मुंहिंजे मुड़ुस जे घर वारनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मूंखे ख़तरो आहे पंहिंजे रिश्तेदारनि खे, माउ पीउ अलावा जेका हिंदू कम्यूनिटी आहे उन्हनि तक ख़तरो आहे असांखे। महिरबानी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।